नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे तालके ॻोठ हाशिम सोलंगी में ॿिनि पोरित नबी बख़्श सोलंगी ऐं मजनो सोलंगी जा टे मासूम ॿार दिमाग़ जी पुरसरार बीमारी में मुब्तला थियण खां पोइ घर अंदरि खटनि ते पियल आहिनि, जॾहिं त पोरित मजनो जे 3 वरह जी न्याणी रोज़ीना पिणु साॻिए मर्ज़ वॻे 6 महीने पहिरीं वफ़ौत थी चुकी हुई। इन सिलसिले में पोरित नबी बख़्श सोलंगी बीमारी में मुब्तला पंहिंजी 2 न्याणियुनि ऐं 10 वरह जी समीर ऐं 7 वरह जे एजाज़ बाबति ॿुधाईंदे चयो त हीअ बीमारी पहिरीं संदसि वॾे पुटु समीर खे थी, जेको स्कूल में 4थे दर्जे में पढ़ंदो। खेसि 8 महीना अॻु ही मर्ज़ थियो ऐं बाद में 2 महीने खां पोइ संदसि नंढड़े पुटु एजाज़ खे ही मर्ज़ लॻो, जेको 1 दर्जे में पढ़ंदो। मर्ज़ में मुब्तला ॿिन्ही नींगर समीर ऐं एजाज़ जी अमड़ हकीमा सोलंगी पंहिंजे बीमार ॿारनि जी दर्द कथा ॿुधाईंदे रोई वेठी आहिनि। चयो त ही ॿार पहिरीं नॉर्मल पैदा थिया हुआ, बाद में खेनि इहो ख़तरनाक मर्ज़ लॻो।